लान ठीको हलन में हुजे इहो बाहर छकड़े में सती वेन के हो ई नी हमारे साथ थोड़ा सा ॿुधायो छकड़े जॾहिं थिएव न हाणे वॾी गाॾी त पाण थोरो घणो लोड आहे वरी ॿार वारे वॾी गाॾी वठी वञे माण्हू थो सघे हाणे असां अल्ट्रेशन करे असांजे मिस्त्रियुनि हाणे माना जेॾी माण्हू जी ज़रूरत हुजे ओॾी गाॾी हाणे तयारु आहे हा न अॻे सिर्फ़ु वॾी गाॾी हूंदी नंढी गाॾी हूंदी कोन ॿार खणी पोइ तव्हांखे हिन जे 50 या 30 माण्हू ॿार खणंदा जब तव्हां वॾो इहो नंढो ॿार खणी वञे हाणे त इहे गाॾियूं असांजी 40 50 60 ताईं नंढी गाॾियूं असांजी खणी वेंदियूं असांजे स्कूल जूं गाॾियूं कंपनी आहिनि उनखे तयारु कया असांजे मिस्त्रियुनि जे वॾियुनि गाॾियुनि हुननि खे तयारु कया अहिड़े नमूने हिननि गाॾियुनि जो असां तयारु करे लान कीपन खे माण्हू रुॻो सवारी तौरु इस्तेमालु कोन था कनि ऐं नई लोड वग़ैरह खणनि था इन सां गॾो गॾु ॿिया बि कम वठनि था हिन वीडियो में तव्हां ॾिसो हीउ लान कीप सां वारो पिया कढनि माण्हू खूह मां पाणी पिया छिकनि वारो पिया कढनि ॾिसो हीअं उठ ऐं गॾनि ते माण्हू मतिलबु खूह मां पाणी कढनि था नी वारो कढनि था ईअं हिननि लान कीपनि खां बि कमु वरितो वञे ॾिसो हू खूह मां पाणी अची उठनि ऐं गॾनि वांगुरु हाणे लान कीप ॾिसो अचे पई मतिलबु लान कीपनि खां मुख़्तलिफ़ कमु वठनि था रुॻो माण्हू चढ़नि कोन था घुमनि कोन था सवारी वारा बि कढनि था ॾिसो हाणे हिन वीडियो खे ॾिसो हिन वीडियो में मतिलबु लान कीपनि सां माण्हू पनियूं पिया पोखनि खेतर पिया खेड़े लान कीपा ते माण्हू खेतर पिया खेड़े चढ़ण जो सवारी जो कमु कोन बीजा घणा कम ईअं जीपा सां माण्हू ॾिसो थी पिया बनियूं पोखनि टे 4 हर हिकिड़ी लान कीप खेतर जल्दी खेड़जे जाते ना वाह 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 जबरदस्त लगा रहो भाई साहब सर में दौलत तरी हाज़िर है सलाम ऐं नमस्ते क़बूल कजो दोस्तों भाई साहब सर में अॼु 5 मिंट पाण लांग कीपनि ते ॻाल्हाईंदासीं सर में ये लांग कीपूं कॾहिं किथां आहियूं ऐं इन्हनि जो पस मंज़र ऐं पेश मंज़र कहिड़ो आहे अचो त इन सिलसिले में तव्हां सां वीचार वंडियो ऐं तव्हांखे कुझु ॼाण फराहम करियो दोस्तों इन लांग कीपनि वारे मौज़ू ते ॻाल्हाइण खां अॻु हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश त जेकॾहिं तव्हां अञा ताईं असांजे चैनल वाइस हाउस पर सब्सक्राइब न कयो आहे त हींअर ई सब्सक्राइब करे वठो ऐं सब्सक्राइब करण सां गॾो गॾु बेल आइकन ते ज़रूरु क्लिक करियो जीअं असांजो हर नओं ईंदड़ वीडियो ऐं स्टोरी तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे ठीकु आहे दोस्तों सर में हलंदड़ जे जीपूं लान जीपूं किरोलिया हाफुट साबुणदानियूं जिन खे टोयोटा चओ पोइ टवारे स्टील गाॾियूं वग़ैरह जेके ई तव्हां ॾिसो पिया इहे गुज़िरियल अधु सदी खां हली रहियूं आहिनि पर 1980 खां पोइ थर में इन्हनि जो तइदादु आहिस्ते आहिस्ते वधणु शुरू थियो ऐं अॼु त इहे थर में हज़ारनि जे तइदाद में मौजूदु आहिनि शुरू में इहे पंहिंजी असली हालत में यानी जहिड़ियूं ईजाद थियूं हुयूं तहिड़ियूं ई हलंदियूं हुयूं पर आहिस्ते आहिस्ते वक़्त ऐं हालतुनि सां ज़रूरत ईजाद जी माउ तहत इन्हनि प्राइवेट सेक्टर जे जीपनि में बि आल्टेशन वारो रवाज थियो अॼु तक़रीबन सर में 80% या इन खां मथे इहे जीपूं आल्टेशन वारियूं आहिनि यानी आल्टेशन कयल हलनि थियूं दोस्तों गाॾियुनि जी आल्टेशन करणु इन्हनि जी असली हालत खे तब्दील करे बिगाड़णु जीपनि मां छकड़ा ठाहिणु प्रेशर हारून लॻाइणु मुक़ररु हद खां वधीक माण्हू यानी सवारी खणणु या मुक़ररु हद खां वधीक लोड या बार खणणु कानूनी वॾो ॾोह आहे पर छा कजे पंहिंजे प्यारे मुल्क पाकिस्तान में कानूनी ॾोह हूंदे बि इहो सभु कुझु जाइज़ ऐं ईज़ी आहे बसि 4 पैसा पुलिस इंतज़ामिया ऐं वास्तेदार इख़्तियारी वारनि खे खारायो भत्ता ऐं मंथलियूं ॾियो पोइ वणे सो कयो
का बि रोक टोक कोन्हे। गाॾियुनि जी आल्टेशन कयो या 2 नंबरी कागज़ रखो या बिना लाइसेंस जे हादसा कंदा वञो ऐं गाॾियूं हलाईंदा वञो, तव्हांखे को बि चवण वारो कोन्हे। दोस्तों, हिंदुस्तान में ये लांघियूं पुलिस मोबाइल तौरु इस्तेमालु थियनि थियूं। तव्हां इंडियन फिल्मनि ऐं ड्रामनि में ख़ासि करे ॾिठो हूंदो, पर पंहिंजे मुल्क प्यारे पाकिस्तान में इहे टैक्सी यानी सवारी तौरु इस्तेमालु थियनि थियूं। हिंदुस्तान जी पुलिस वटि इहा 5-7 लख जी मोबाइल आहे, जॾहिं त पंहिंजी प्यारी पुलिस वटि अॼुकल्ह जेके ही मोबाइलियूं तव्हां ॾिसो पिया न, इहा हिकिड़ी चवनि था 50 लख जी मोबाइल आहे। ख़ैर वधीक आउं बकवास नथो करियां। इन्हनि गाॾियुनि ऐं जीपनि जे हवाले सां पंहिंजो पाण हितां जे माज़ी जे मशहूरु ट्रांसपोर्टर ऐं ड्राइवर सवाईलाल शूटर सां ॻाल्हि ॿोल करियूं था, ॾिसूं था सवाईलाल जो इन सिलसिले में छा चवणु आहे। ठीकु आहे दोस्तो, पोइ हलूं था सवाईलाल शूटर वटि। जी साईं सवाईलाल, जी। पाण वटि ही लांग जीपूं किरोलिया वग़ैरह ही हलनि पिया, ही थर में पहिरीं कॾहिं आया, इन जे हवाले सां असांखे थोरो ॿुधायो। साईं करोलिया असां वटि 1979 खां पहिरें 1979 खां। अच्छा, जी हा। 1979 खां ही पहिरीं किरोलियो थी आयो। किरोलियो ई थियो। अच्छा। जी हा, जापानी गाॾी किरोलियो आयो हिते असां वटि, जेको तमामु थोरो तेल घटि खाइण वारे हिसाब सां, न त हिन खां अॻु में असां वटि अमेरिकन गाॾियूं हूंदियूं जेके विलेज गाॾी करे चवंदा हुआसीं। अच्छा। जी हा, हिकिड़ो विलेज, ॿी टोयोटा कंपनी जी टोयोटा गाॾी हूंदी, इहे 2 गाॾियूं हूंदियूं हुयूं। अच्छा। 1979 खां पहिरें 3 सिलेंडर मंझि जापान गाॾी कढी करोलियो, LGD जीअं चवंदा हुआ। जी। उन खां पोइ जेको जापान जी टेक्नोलॉजी आई थी वई असां वटि, इहो थोरो ख़र्च मंद घटि हुई, जी। हिन जे करे उन खां पोइ इहो करोलियो थियो। करोलियो खां पोइ वरी मॉडल उन खे वरी तब्दीली कंदा आया, जी। जीअं साल ब साल मॉडल बदिलंदा आया। जी। 1982 में वरी उनजो थोरो शेप चेंज कयूं, जी। वरी 86 में हुनखे वरी लॉन्ग जो वरी दर्जो ॾिनो, अच्छा। थोरो डिघी गाॾी थियो, जेको 6 सीटनि वारी गाॾी जी अच्छा। थियो। पर उनजो गाॾी खे त वॾी कयूं, जी। पर उनजी कैपेसिटी जेको इंजन हो उनखे जो पावरफुल ओतिरो कोन कयूं जो उनखे घीले सघे सही। जी। उनजे करे असांजी गाॾी उहा फेल थी वई। जी। पेट्रोल में जी। पेट्रोल में फेल थियण जे करे पोइ असांजा मिस्त्री जेके हिते जा उन्हनि खे वरी डीज़ल में कन्वर्ट कयूं। अच्छा। डीज़ल में कन्वर्ट करण खां उहो पंहिंजो डीज़ल में अॼु हलनि पियूं। असां वटि जेको टोटल जेको तमामु गुलाम उनखे तयारु करे छॾियूं असांजे मिस्त्री, हलनि पियूं अॼु कामयाबु आहिनि, तमामु कामयाबु आहिनि। असांजे थर में त आम कामयाबु जेके कचा रस्ता आहिनि उनमें ही लाइन जी पाण वटि आयूं कॾहिं? ये असल कंपनी किथे जी, किथे जो आहिनि? जापान जी कंपनी। जापान जूं आहिनि। जापान जी कंपनी। अच्छा, ही लाइन जी सभु जापान जूं आहिनि? जापान में सभु जापान। अच्छा। जी। पाण वटि कॾहिं आयूं? पाण वटि सिंध में त घणो वक़्तु अॻु आयूं हूंदी, पर थर में कॾहिं आयूं? थर में ई बसि जीअं गाॾियूं आयूं असांजा हिकिड़े सिटियूं जेके माण्हू आहे हिते जा, हुन बसि 80 में जिते ख़रीद कयूं। हिकिड़ो 2 सेठ हुआ थर जा असांजा वणिया हुआ, या हिकिड़ो 2 ज़मीनदार माण्हू जेके हुआ 80 खां वठणु शुरू कयूं। अच्छा। ओॾी महिल गाॾियुनि जी एतिरी कोई क़ीमत हूंदी कोन हुई जेको हींअर। अच्छा, ये पहिरीं पेट्रोल हुयूं? पेट्रोल। अच्छा। जी हा। पोइ डीज़ल कॾहिं थियो? डीज़ल त हींअर थियो आहिनि, हिन वक़्तु थियो आहिनि, 1990 खां ई पोइ हींअर थियो आहिनि। अच्छा। जी हा। डीज़ल त तमामु थोरो वक़्तु में जॾहिं डीज़ल गाॾियूं असां वटि कारनि जा इंजन जॾहिं अचणु शुरू थिया वेनूं अचणु शुरू थियूं, उन्हनि जा इंजन जॾहिं लथा उन्हनि खे हिते रखे गाॾियुनि हिन ते, छो त इंजन ही त नओं त इंजन मिलंदो ई कोन्हे। जी। ही 12 इंजन जेके आहिनि गाॾियुनि सां गॾु ईंदा आहिनि। जी। पोइ गाॾियूं पूरियूं थी वियूं या को गाॾियूं ख़राबु थी वियूं, ख़तमु थी वियूं, पोइ उन जा इंजन जेके पिया हो मिस्त्रियुनि अल्ट्रेशनूं करे असांजे सॼी गाॾियुनि ते, छो त डीज़ल जी वरी आम तेल आहे, जिते किथे मिले थो। पेट्रोल वरी मिले नथो। जी। आम तेल न आहे, पेट्रोल खे आम तेल कोन चइबो आहे, डीज़ल आम तेल आहे। किथे चकी हूंदी, को ट्रक हलंदड़ हूंदी, किथे जेकॾहिं खोट थी वई त डीज़ल तव्हांखे मिली वेंदो, पेट्रोल न मिलंदो। पेट्रोल न मिलंदो। हा। अॼुकल्ह त पेट्रोल वरी छो आहे, मोटरसाइकिल घणो अचण जे करे तक़रीबन को छोटे स्टेशन ते तव्हांखे लीटर 2 लीटर मिली वेंदो। जी। पर आम तेल न आहे पेट्रोल। अच्छा। आम तेल डीज़ल आहे असां। सही सही। जी हा। पोइ इहो त कानूनी ॾोह हूंदो साईं, इहो जेकॾहिं डीज़ल इंजन कनि पिया हेॾा होॾा, इहो कानूनी ॾोह न? न कानूनी त आयो कोन, कानूनी वॾो ॾोह आहे। अच्छा। जी हा, कानूनी बिल्कुलु ॾोह आहे। उनजो टैक्स बि घटि भरियूं था असीं, ऐं उनजो कंपनी जो जेको आहे सो उहा शइ कोन आहे। जी। इहो त पोइ असां जेको हुनखे
विचूर ठाहे पंहिंजो कंहिंजो इंजन लॻायोसीं, कंहिंजो गेर लॻायोसीं, कंहिंजो हिसो लॻायोसीं, कंहिंजी बॉडी ठाहीसीं, हुन टिनि चइनि गाॾियुनि जा क़िस्म मिलाए हुनखे तयारु करे छॾिया असां। अच्छा अच्छा, जी हर तरीक़े जे हिसाब सां कानूनी ॾोह आहे। सही सही सही। अच्छा, इहो ऑल्ट्रेशन मतिलबु हिकिड़ो कानूनी ॾोह आहे? कानूनी ॾोह, बिल्कुलु कानूनी ॾोह आहे, वॾो कानूनी ॾोह आहे। को हुनजी फिटनेस न आहे, जी, बिना फिटनेस जे शइ आहे। हीअ पाण वटि जेके हींअर ही डीज़ल इंजन हलनि पियो, इहो बि कानूनी ॾोह आहे साईं? बिल्कुलु कानूनी ॾोह आहे। हीअ मथे झंगला वग़ैरह ठाहे हलाइनि पिया हेॾा वॾा, इहो बि ॾोह आहे न कानूनी। हिन जो 6 सीटुनि जो जेको आहे अलोड आहे, जंहिं जाइ ते असां 25-30 माण्हू मथे चढ़नि था, कहिड़ो हिन खां? अच्छा, हीअ लॉन्ग जीप न मतिलबु 6 माण्हुनि जी मतिलबु गुंजाइश आहे, उन 6 माण्हुनि जो हलो आहे? हा, माण्हुनि जो आहे। पोइ हीअ त 40-40, 50-50, 30 माण्हू पिया खणनि। 30 माण्हू, 40 माण्हू, बसि माण्हू जो पेर अटके, बसि काबू हुजे बसि। इहो साईं पोइ कानूनी वॾो ॾोह थियो। कानूनी ॾोह आहे। कानून जो हिते असां वटि आहे कोई एतिराम ई कोन्हे कानून जो। तव्हां ॾिसो कंहिं गाॾी जो को कागज़ ई कोन हूंदा को। अच्छा, अक्सर करे ॾिसो सभु गाॾियूं बिना कागज़नि जो हूंदियूं, टैक्स पीआरएल ई न हूंदो, सालनि जा साल। जी 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 जी, हलंदो पियो, ॾाढो पियो हलनि। अच्छा, जी, ही पहिरीं अॻु में तव्हां चयो भई 86-87 मॉडल, ही 86-87 ही मॉडल छा इन्ही जे हवाले सां थोरो ॿुधायो? हा, 86-87 में हुननि लॉन्ग कई, डिगी कई गाॾी खे, कंपनी ख़ुदि कई। अच्छा, जी हा, जापानी कंपनी 86-87 में? 86-87 में उन गाॾी डिगी करे किरोलियो मां मतिलबु लॉन्ग कई? लॉन्ग कई किरोलियो में जा, साॻी कंपनी, साॻी उन गाॾी जे डिज़ाइन खे डिगी कयूं। अच्छा अच्छा, सिर्फ़ु उनखे डेग में डिगी कयूं, बाक़ी सभु हुनजी अॻु पोइ ते सभु हिकिड़ी ॻाल्हि हुई। टायर बि 4 हुए जो उहे टायर, जी, हिसाब बि हो, इंजन बि हो, सिर्फ़ु बॉडी जी शिकिल में हुनखे डिगी कयूं। डिगी कयो? पर डिगी करण जे हिसाब सां हुन इंजन जो जेको हो कैपेसिटी घटि हुई, 890 सीसी। जी, 800-900 सीसी इंजन, हुनखे 6 माण्हू 8 माण्हू गिरनि जी हुन ताक़त ई कोन आहे। अच्छा उहो फेल थी वियो। अच्छा, थियण जे करे गवर्नमेंट कंपनी बंदि करे छॾी। कंपनी ख़तमु, बंदि करे, हिकिड़े ई साल मॉडल कढियऊं, गाॾी न हली, बंदि करे छॾी। अच्छा, लॉन्ग जीप हिकिड़े 86-87 मॉडल, को ॿियो कोन्हे? उहो को मॉडल उनखां पोइ, उनखां पोइ जेको बि आहिनि नंढी गाॾी में असांजे मिस्त्रियुनि जे हितां हुनखे डिगी करे ठाहियो आहे। बसि कंपनी जी न आहे, कंपनी जी न आहे, कंपनी जी वायद हिकिड़ी 86-87 वायद 86-87। 86-87। अच्छा, जी हा, सही सही। ही डिगियूं कंहिं में? ही किरोलिया हलनि पिया, स्टील बॉडी हलनि पियो, पोट वारे इन्हनि मां इन्हनि मतिलबु डिगी? हा, इन्हनि ते किरोलियो खां वठी, पोट वार खां वठी, हाफ फुट खां वठी, सभिनी खे डिगी करे हुनखे शिकिल ॾेई हिन लांग जी हुनखे। अॻे छो त लांग जी शिकिल में गाॾी आयल हुई, हुनजो फरमान आहे त बाबा लांग गाॾी ठही हेतिरी डिगी गाॾी हली सघे थी। जी, डीज़ल इंजन रखियो हुनखे, ताक़तवर इंजन आहिनि डीज़ल जी, सुठे नमूने हुनखे हलाइनि था पिया। सही सही। कैपेसिटी जे हिसाब सां को माण्हुनि जी कैपेसिटी हुननि वधाई इंजन जे वधण सां। हाणे त हुनजो को हद त आहे ई कोन को हुनजी, त बाबा हीअ हेतिरे हद ताईं, हद इहा आहे त हाणे मथे का शइ ठहे कोन थी, ठहे कोन थी। हद इहा आहे अॼुकल्ह, लोड जी हद न आहे, हाणे हद इहा आहे त हाणे इहा शइ ठहे कोन थी, हाणे गुंजाइश ई न आहे कंहिं शइ, गुंजाइश ई न आहे। सही। तॾहिं वञी असां बस कंदा आहियूं हुनखे। ही छकड़नि जहिड़ी लॉन्ग जीप खे कयो कंहिं? ही कंहिं ऑल्ट्रेशन कई? साईं असांजा मिस्त्री जेके हिते जा आहिनि जुगाड़ियूं, हुननि ठाहे छॾियो न। ही घणो वक़्तु थियो आहे ही मतिलबु ऑल्ट्रेशन थी आहे? ही ऑल्ट्रेशन आस्ते आस्ते साईं छकड़नि जहिड़ियूं ही थी वियूं आहिनि? छकड़नि जहिड़ो इहो त हींअर खां शुरू थियो अथऊं, इहो बिल्कुलु हींअर खां 2014-15 खां पोइ 2-4 साल थिया आहिनि हुनखे सिर्फ़ु। अच्छा, हिते मतिलबु 4-5 साल थिया आहिनि तंहिंखां पोइ? 4-5 साल थिया आहिनि हुन खां पोइ, छो जो छोटा छोटा ॻोठ थी विया जी, उते वॾी गाॾी में वञण जी गुंजाइश कोन थी, माण्हू जेकॾहिं थोरो घणो ॿार त खणी कोन थी सघियो। जी, मिस्त्री बाबा हाणे जेके नंढियूं गाॾियूं आहिनि हिनखे छकड़े जी सूरत ॾियो, उनखां सवाइ असांजो बनियूं वग़ैरह आहिनि, हुन में जो ॿार हूंदा खणूं था, अॻे उठ वग़ैरह हूंदा, उहो ख़तमु थी वियो सिस्टम। हाणे वठो माना जानवर आहे ई कोन, रहियो ई न दुकान जे करे। जी, हाणे उहो बि असां बिल्कुलु उहो इन गाॾियुनि में असीं ॿार ॾोयूं था। जी, थोरो घणो ॿार आहे, बने में 30-40 माण्हू वज़न थियो आहे त माण्हू नंढिड़ो छकड़ो पाए वियो पंहिंजो थोरे किराए ते, वज़न खणी आयो आराम सां। पुराणनि छकड़नि वारा रवाज ख़तमु थी वियो, उन जा मतिलबु इन्हनि वारा छो त थोरी घणी शइ जी ज़रूरत लाइ छकड़ो कमु नथो ॾिए न। छकड़े लाइ 200-300 मण जो वज़न खपे, 200-300 मण वज़न आहे, जंहिं माण्हू वटि पंहिंजो थोरो गुंजाइश पियो खणो सामान कहिड़े नमूने खणे। जी, उन जाइ ते नंढियूं गाॾियूं आहिनि जो असांजो छकड़ा टाइप ठाहे साॻियूं कमु खां जहिड़ी जेतिरो लोड आहे ओड़ी कैपेसिटी ठही गाॾी ठही वई आहे। जी जी जी, हिन खां हिन जे विच वारो हिकिड़ो वरी निशान 4 व्हीलनि वारी गाॾी, वॾनि व्हीलनि वारी गाॾी 4 वारे जंहिंखे असां केकड़ो करे चवंदा आहियूं। जी,
हुनखे वरी कार्गो चइबो आहे, वॾी गाॾी वॾो छोकिरो हुनखे कार्गो चइबो आहे। जी 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 नंढो छोकिरो हिनखे चइबो आहे केकिड़ो जंहिंखे 4 वील जो वॾनि टायरनि सां हूंदो, जी 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 उहो ईजाद थियो। उनखां पोइ वरी हींअर वरी अल्ट्रेशन करी नंढिड़ो ई हुनखां नंढी गाॾी तयारु करे छॾी असांखे, सही 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 बाद में कमु ॾेई ॾे असांखे। सही ज़रूरत ईजाद जी माउ आहे, वक़्त ऐं हालतनि मतिलबु ई ज़रूरत न। हा, वक़्त जे हालतनि जेको ईजाद तयारु कयो। सही सही, इहे नंढड़ा छकड़ा थी विया आहिनि। नंढड़ा छकड़ा थी विया, आराम सां हलनि पिया, तमामु सुठो वॾनि जी कुलनि खां वधीक उन्हनि जी पैदावार आहे, कमाई बि सुठी आहे। हा जी, आहे कमाई सुठी आहे हुनजी। कानूनी त ॾोह आहे पर पंहिंजे हवाले सां। साईं कानूनी त ॾोह आहे पर पंहिंजे हवाले सां पंहिंजी ज़रूरत जी जाइ ते उहो कमु ॾियनि था, जे करे माण्हू हुनखे इस्तेमालु कनि था। सही ॻाल्हि। हाणे तव्हां असांखे मतिलबु लांगीपन जो ॿुधायो, किरोलीअ जो ॿुधायो, हाणे फोटो वारी स्टील पार्टियूं टोयटा वग़ैरह इन्हनि जे हवाले सां थोरो असांखे ॿुधायो। साईं चवनि था पहिरीं आई हिते टोयटा हुई। हा साईं, पहिरीं हिते टोयोटा ऐं विलीज़। विलीज़ जी हा, जापान जी गाॾी असां वटि टोयोटा आई जी ऐं अमेरिकन गाॾी असां वटि विलीज़ हुई। जी ॿिनि मुल्कनि जी गाॾियूं असां वटि हलियूं हिते। पहिरीं शुरू में जी असां वटि आई अमेरिकन गाॾी, अच्छा जंहिंखे विलीज़ चइबो, विलीज़ कंपनी जी। जी उनखां पोइ जापान समाज थियो, जीअं सौदो थियो, उन मां आई टोयोटा गाॾी, जी जेको जापान जी गाॾी जी। आहे। अॼु ॾींहं ताईं हले थी टोयोटा कंपनी जी गाॾी, वॾियूं वॾियूं गाॾियूं अॼुकल्ह लैंड क्रूज़रूं आहिनि वग़ैरह वग़ैरह, सभु टोटली टोयोटा कंपनी जूं आहिनि। अच्छा टोयटा कंपनी में। हा, कारियूं टुडी कारियूं, ही कोई छा सिल्वर फलाणियूं वग़ैरह जेके बि आहिनि गाॾियूं, जापान जूं गाॾियूं जेको आहिनि टोयोटा कंपनी जूं आहिनि असां। अच्छा ही टोयटा कंपनी मतिलबु जापान जी आहे। जापान जी आहे। अच्छा जी हा, सही सही सही। पोइ ही फोटो आ रहे, ही स्टील पार्टियूं, इहे बि जापान जूं ही गाॾियूं। पाण वटि कॾहिं आहियूं थर में? जापान इहे साईं उहो जंहिं वक़्त खां ईजाद थियूं आहिनि, 80 खां पोइ जीअं निकितियूं गाॾियूं तीअं आहिस्ते आहिस्ते अची पहुची वियूं असां वटि। अच्छा जेके सेठियूं माण्हू हुआ जी जी जी। वठी आया, एॾी क़ीमत न हुई हुनजी, ॾाढियूं सही हुयूं नयूं गाॾियूं। अॻे हिननि जी क़ीमत घणी हुई, हींअर क़ीमत इहे थोरो क़ीमत जे हवाले सां ॿुधायो। क़ीमत हुनजी असां नयो LT जी नई गाॾी क़ीमत 6600 रुपए जी असां ख़रीद कई हुयूं। किरोलीअ 66,600। 1980 में जॾहिं करोड़ियूं तयार थिया, 66,600 रुपए में कराची जी शोरूम में। ही 1980 जी ॻाल्हि ॿुधायो था, मतिलबु तॾहिं 66,000 में वरितो। 66,000 रुपए जी क़ीमत, 66,600। 66,600 रुपया। हींअर उहो किरोलीअ हिते पाण वटि घणो थींदो? ऐं हींअर करोड़ियूं हुनजी क़ीमत 6 लख रुपया आहे। 6 लख रुपया? जी, किथे 66,000 किथे 6 लख। रुपया। छा आहे जो उहो पेट्रोल वियो, हाणे हुनजी जाइ लख 1.5 लख रुपए जो हुनजो इंजन लॻे थो डीज़ल जो, जी 50,000 जो हुन ते गेयर लॻे थो। जी उनखां पोइ मिस्त्रियुनि जेको डिघो पियो अल्ट्रेशन कंदा, असांजो 1.5 लख रुपया हुनजी मज़ूरी था वठनि, जी जेको हुनखे डिघो करे हुनजी लांग जी सूरत में हुनखे कयो अथनि। करोड़ीअ जी सूरत ख़तमु करे हुनखे हाणे लांग जी सूरतूं सभिनी खे करे छॾियो अथनि। जी 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 जी। तव्हां ॿुधायो हुनजो केतिरो थियो? 1.5 लख जो इंजन आहे, 50,000 जो गेयर आहे, 1.5 लख रुपया हुन बॉडी मेकरनि जो वठे थो, पंहिंजी बॉडी तयारु करण जो, क़ीमत हुनजी वधी। हा, इहो त साईं तव्हां ॿुधायो किरोलीअ मतिलबु जेको किरोलीअ मां लांग अल्ट्रेशन कनि था उहो। जी हा, न हू ओरिजिनल किरोलियो ही जेके हींअर उहो घणे में मिलंदो? उहो किरो अॼु उहो ओरिजिनल किरायो 3 लख खां घटि कोन मिलंदो। अच्छा उहो बि 3 लख रुपया? हा साईं, 3 लख रुपया, उहो बि 3 लख रुपया अॼु। अच्छा हा, अॼु ओरिजिनल किरायो अॼु बि 3 लख रुपया मिलंदो। ऐं स्टील पार्टी फोटो वारे हिननि जी क़ीमत? हिनजी क़ीमत स्टील बॉडी फोटो जी क़ीमत 7 लख रुपया आहे हींअर। अच्छा अॻे घणी हुई हिननि जी क़ीमत? अॼु हूंदी 1,10,15 अच्छा जी हा, मतिलबु लख सवा लख ताईं मिली वेंदी? 1.25 लख रहंदो। पाण वटि हिते साईं लांग जीपूं मशहूरु आहिनि, ही लांग जीपूं पहिरीं आहे, तॾहिं हिननि जी क़ीमत घणी हुई ऐं हींअर क़ीमत? लांग आई हिकिड़ो टाइम जी जी हा, उन टाइम हुनजी इन साॻी क़ीमत में आई। अच्छा इहो लख सवा लख ताईं? 1.25 लख ताईं, 10,000 लख 15,000 न आई। अच्छा कढियो मॉडल ई हिकिड़ो साल कढियो हुयो, उहो जेको फ़र्क़ु कान निकिरो बंदि करे छॾियो आहे। हींअर इहा ओरिजिनल लांग घणे जी आहे? हींअर ओरिजिनल लांग हिकिड़ो त आहे अचे कोन थी, नई अचे कोन थी, बाक़ी को कंहिं वटि को हले आहे त उहो उन साॻी क़ीमत में विकिजे। अच्छा जेको फ़र्क़ु क़ीमत जो आहे कोन को, हाणे 7-8 लख रुपया साईं जी हले थी। ज़बरदस्त ज़बरदस्त आहे। सोना ड्राइवरिया सादा ताजी लांग ना विचार थोड़ो दीदार कराओ। अबे का नंबर कारी तो ड्राइवरिंग जी पढ़ की विचार थोड़ो दीदार कराओ। देवे रहियो मांजा सोना ड्राइवरिया सादा ताजी लांग ना विचार थोड़ो
बि चाल